नाज़रीन, जेलनि वारे सूबाई वज़ीर जेलनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो आहे। जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे, सिंध जे जेलनि में सोलर पैनल लॻाया वेंदा। कैदियुनि जे बैरकुनि में पंखनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल कयो वेंदो। अली हसन ज़रदारी चयो त कराची सेंट्रल लांडी वुमेन जेलनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल करण जो कमु जारी आहे। सखर, लाड़काने, शिकापुर, जेकबाबाद जेलनि में सोलर पैनल लॻाया वेंदा। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त ॿिए मरहले में हैदराबाद में पुखास, बदीन, खैपुर, घोड़की ऐं ॿियनि जेलनि में सोलर सिस्टम लॻायो वेंदो। ॿारनि ऐं औरतुनि जी जेलनि में मशीनरी क्लासनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल कयो वेंदो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर पिया ॾियूं त जेलनि वारे सूबाई वज़ीर जेलनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो आहे। जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त सिंध जे जेलनि में सोलर पैनल लॻाया वेंदा। कैदियुनि जी बैरकुनि में पंखनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल कयो वेंदो। अली हसन ज़रदारी चयो त कराची सेंट्रल लांडी ऐं वुमेन जेलनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल करण जो कमु जारी आहे। सखर, लाड़काने, शिकापुर, जेकबाबाद जेलनि में सोलर पैनल लॻाया वेंदा। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त ॿिए मरहले में हैदराबाद में पुखास, बदीन, खैपुर, घोड़की ऐं ॿियनि जेलनि में सोलर सिस्टम लॻायो वेंदो। ॿारनि ऐं औरतुनि जी जेलनि में मशीनरी क्लासनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल कयो वेंदो।